أعوذ بالله من الشيطان الرجيم बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिशरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आउं क़ुरान यूनिवर्स जो इहो जेको असां सिलसिलो वीडियोज़ जो शुरू कयो आहे, जंहिंमें असां क़ुरान खे सिंधी में सम्झायूं पिया। असां सूरह बक़रा खे पढ़ी रहिया आहियूं ऐं असां 21 रुकू हिन जा पहिरीं पढ़ी चुका आहियूं। अॼु असां 22 रुकू पढ़ंदासीं। अलाह साईं इन सूरत में जेको आहे बनी इसराइल सां ख़िताब कयो आहे इलाही जॻहियुनि ते, जिते हुननि खे ॿुधायो आहे कि एतिरा तव्हां ते एहसानात कया अलाह साईं, पर तव्हां हमेशह जेको आहे अलाह साईं सां नाशुक्रा रहिया। ऐं हाणे ही नबी जेको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैसेज खणी आयो आहे क़ुरान जो ऐं इंसानियत जे लाइ हिकिड़ी बहितरी जो हिकिड़ो पैगाम खणी आयो आहे ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे मञे बि पियो जेके तौरा में लिखियल हुयूं ऐं जेके इंजील में लिखियल हुयूं। इहा उन्ही सभिनीनि शयुनि खे जेको आहे मुकमल करण जे लाइ क़ुरान जेको आहे आंदो वियो आहे, त हिननि जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञण सां इनकार करे छॾियो आहे। ऐं शुरू में ई असांखे सूरह बक़रा में अलाह साईं ॿुधाए छॾियो कि ही जेको आहे ही मुनाफ़िक़ आहिनि, ही चवनि कुझु था ऐं कनि कुझु था। ही साम्हूं चवनि था कि असां मञूं था ऐं पर पुट वधी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ जेको आहे उहे साज़िशूं कनि था। हाणे अलाह साईं जेको आहे असां ॾिठो कि नयो क़िबलो ॾिनो आहे मुसलमाननि खे कि तव्हां हाणे बजाए मस्जिद अक़सा ॾांहुं मुंहुं करे पढ़ंदा हुआ निमाज़, हाणे तव्हां जेको आहे जेका पंहिंजी निमाज़ पढ़ंदा, तव्हांजो नओं क़िबलो जेको आहे उहो मस्जिद हराम आहे जेको मके में काबा आहे। त हाणे मुसलमान उन मुंहुं फेरे करे निमाज़ पढ़नि पिया। अॼु अलाह साईं असांखे ॿुधाईंदो कि नेकी जो मतिलबु छा आहे, नेकी छा थी थिए, नेकी छा खे चइजे थो ऐं दीन में जेको आहे नेकी जो मुक़ाम छा आहे। त उन जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं। 177 आयत नंबर 177 हितां असां शुरू करूं था। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ليس البر أن تولوا وجوهكم قبل المشرق والمغرب ولكن البر من آمن بالله واليوم الآخر والملائكة والكتاب والنبيين وآتى المال على حبه ذوي القربى واليتامى والمساكين وابن السبيل والسائلين وفي الرقاب وأقام الصلاة وآتى الزكاة والموفون بعهدهم إذا عاهدوا والصابرين في البأساء والضراء وحين البأس أولئك الذين صدقوا وأولئك هم المتقون। ليس البر أن تولوا وجوهكم قبل المشرق والمغرب। अलाह साईं चए थो इहा नेकी कोन्हे कि तव्हां रुगो पंहिंजो मुंहुं जेको आहे फेरे वरितो मशरिक़ ॾांहुं या मग़रिब ॾांहुं। चवंदा आहिनि न हिते काबो आहे निमाज़ पढ़जे ते, त अलाह साईं चयो इहो नेकी जेका आहे इन में कोन्हे लिखल वलाकिन्नल बिर, बल्कि नेकी त आहे। हाणे अलाह साईं सम्झाईंदो कि नेकी छा आहे। मन आमन बिल्लाह, जेको ईमान आणे, नेकी इहा आहे कि ईमान पहिरीं, नेकी जी पहिरीं रिक्वायरमेंट इहा आहे कि अलाह साईं पहिरीं उनजी ज़रूरत इहा आहे कि अलाह ते जेको आहे ईमान आणे। आमन बिल्लाह वल यौमिल आख़िर, ऐं यौमिल आख़िर ते जेको आहे उनजो एतबार हुजे कि हिकिड़ो आख़िरत जो ॾींहुं अहिड़ो ईंदो जंहिंमें अलाह साईं असांजो हिसाब किताब वठंदो। जेके माण्हुनि सुठा कम कया हूंदा अलाह साईं उन्हनि खे सुठो अजर ॾींदो ऐं जिन्हनि किना कम कया हूंदा पोइ अलाह साईं जेको आहे उन्हनि जो फ़ैसिलो ॿिए क़िस्म जो कंदो। अलाह साईं 2 जायूं ठाहियूं आहिनि आख़िरत जे लाइ, हिकिड़ी आहे जन्नत ऐं हिकिड़ी आहे दोज़ख। असांजी कोशिशि ऐं असांजी दुआ ऐं असांजी जेका हर क़िस्म जी महिनत आहे उहा इन जे लाइ आहे कि असां जन्नत में पुॼी सघूं। ऐं दोज़ख अलाह साईं चयो आहे इलाही किनो ठिकाणो आहे, उन सां बचण जी कोशिशि। त अलाह साईं नेकी जा स्टैंडर्ड्स ॿुधाए पियो, नेकी जा दर्जा पियो ॿुधाए कि नेकी जे लाइ कहिड़ी कहिड़ी शयूं तव्हांखे खपनि थियूं। उनमें पहिरीं ॻाल्हि अलाह साईं चई अलाह ते ईमान जेको आहे कि हिकिड़ो अलाह आहे जेको सभिनी शयुनि खे हलाए पियो, असांजो हर फ़ैसिलो हू कंदो। ऐं यौमिल आख़िरत ते जेको आहे बिलीव हुजे, यकीन हुजे कि असां मरण खां पोइ वरी उथारिया वेंदासीं ऐं अलाह साईं असांजो फ़ैसिलो कंदो। वल मलाइकती, ऐं हू जेके अलाह साईं जा फ़रिश्ता आहिनि उन्हनि ते बि असांजो एतबार हुजे कि हा जिब्राइल अलैहिस्सलाम जेको आहे क़ुर खणी आयो अलाह साईं वटां ऐं हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनई। ऐं अहिड़ा अलाह साईं जा लखे करोड़े अरबे जेके आहिनि मलाइक आहिनि, अलाह खे ख़बर आहे उहे केतिरा आहिनि।
वल किताबी ऐं असांखे किताबनि ते बि यकीन आहे कि हा तौरा बि जेका आहे अलाह साईं वटां आई, इंजील बि अलाह साईं वटां आई, ज़बूर बि अलाह साईं वटां आई, ऐं हाणे ही क़ुरान जेको आहे इहो सिधो सिधो अलाह साईं जो कलाम आहे। वल किताबी व नबीन ऐं असांखे नबियनि ते बि एतबार आहे कि हा ईसा अलैहिस्सलाम बि अलाह जो नबी हो, मूसा अलैहिस्सलाम बि नबी हो, इब्राहिम अलैहिस्सलाम बि नबी हो, ऐं जेके नबी आया आहिनि असां उन्हनि सभिनीनि खे नबी मञूं था। व आताल माल अला हुब्बिही ज़ुल कुर्बा वल यतामा वल मसाकिन व इब्न सबील वल साइलिन व फिर रकाब। त ही उहे माण्हू नेकी जो ॿी ॻाल्हि ॿुधाई पई वञे। आताल माल अला हुब्बिही, माल जेको आहे पैसे ॾोकड़ सां इंसान खे प्यार आहे। अलाह साईं चए थो हुननि खे मोहबत हूंदी आहे माल सां, पर पोइ बि हू जेको आहे अता कंदा आहिनि, ख़र्च कंदा आहिनि। केते ख़र्च कंदा आहिनि? पंहिंजे माइटनि ते ख़र्च कंदा आहिनि। ज़ुल कुर्बा, जेके मिट माइट वेझे या क़रीब क़ुराबतदार आहिनि उन्हनि ते ख़र्च कंदा आहिनि। वल यतामा, यतीमनि ते ख़र्च कंदा आहिनि। वल मसाकिन, ऐं मिस्कीननि ते ख़र्च कंदा आहिनि। व इब्न सबील, ऐं जेके माण्हू जेको आहे रस्तनि में फासी पिया आहिनि, मुसाफ़िर आहिनि, उन्हनि ते ख़र्च कंदा आहिनि। वसाइलीन, को सवाल पुछण वारो अचे कि मूंखे का ज़रूरत आहे, मुंहिंजे तव्हांजे साम्हूं अची करे हू सवाल करे, त हुनखे बि हू ॾींदा आहिनि। वफ़िल रिकाब, ऐं रिकाब जेको आहे उहो गर्दन खे चइबो आहे रिकाब। रिकाब जेको आहे हुन ज़माने में जेके ग़ुलाम हूंदा हुआ, ख़रीदियल ग़ुलाम हूंदा हुआ, उन्हनि खे जेको आहे चवंदा हुआसीं कि उन्हनि जी गिची फाथल आहे, उन्हनि जे मालिकनि वटि उन गिचियूं। त अलाह साईं चवंदो पंहिंजे पैसे सां हिननि जूं गिचियूं छॾायो, माना हिननि खे आज़ादी ॾियारो। त अलाह साईं चयो इहे माण्हू जेके नेकी आहे उहा इहा आहे कि हिननि खे जेको आहे ग़ुलामनि खे आज़ादी ॾियारो। वक़ामुस सलात, ऐं क़ाइमु करो निमाज़ सलात। व आता ज़कात, ऐं ज़कात ॾियो जेको आहे तव्हांखे जीअं चयो वियो आहे 2.5% असां ॾींदा आहियूं पंहिंजी कमाई मां। त अलाह साईं चयो आहे उहो पंहिंजी बचत मां हर 100 ते 2.5 रुपयो जेको आहे उहो अलाह साईं जो, उहो त बिल्कुलु हिकिड़ी बेसिक शइ आहे, उहो फ़र्ज़ु आहे। उहो को ॾेई तव्हांखे ते को एहसान नथा करो, उहो तव्हां फ़र्ज़ु पूरो था करो। इन खां वधीक जेको करे सघो उहो अलाह तव्हांजे लाइ उनखे उन में इज़ाफ़ो कंदो। वल मूफ़ू न बि अहदी, नेकी जी इहो बि हिकिड़ी नेकी जी इहा बि हिकिड़ी ज़रूरत आहे कि तव्हां वफ़ा करो उन्हनि वादनि सां जेके तव्हां वादा करो था या एग्रीमेंट्स करो था, या पंहिंजो के क़िस्म जा बि जेको आहे कंहिंसां को कम जे बारे में या के पैसनि जे बारे में ॾे वठ जे मामले में जेके वादा करो था उहे पूरा इज़ा आहद, जीअं तव्हां उन्हनि सां अहद करो था उहे जेको आहे उन्हनि जी वफ़ादारी ॾेखारो, पंहिंजे वादनि जी, पंहिंजी ज़बान जो, पंहिंजी ज़बान जी लज रखो, पंहिंजी ज़बान जी लज रखो, जेको चओ उहो पूरो करो। इज़ा आहदु वस्साबिरीन, ऐं सब्र करण वारा, इहा नेकी आहे। का ॾुखियो वक़्तु अची वञे, को परेशानी अची वञे, उन में सब्र करण वारा जेके आहिनि अलाह चए थो इहो बि नेकी में शुमार थिए थो। फिल बासाए वद्दर्राए, के मुश्किल वक़्तु अची वञनि, का मुश्किल परेशानियूं अची वञनि, को तकलीफ़ूं अची वञनि, वहीनुल बास, ऐं को जंगूं लॻी वञनि या छा बि थी वञे, उन्हनि कंडीशन्स में जेको आहे उहो सब्र कनि। त अलाह चए थो इहा नेकी आहे। वद्दर्राए वहीनुल बास उलाइका लज़ीना सदक़ू, अलाह चए थो उहे आहिनि जेके सदक़ू, माना हू सच ॻाल्हाइण वारा आहिनि। सिदक जेको आहे उहो सच खे चइबो आहे। असां सदको बि ॾींदा आहियूं न, असांजी सचाई जी निशानी हूंदी आहे कि असां सदको पिया ॾियूं। त हू सचो जेके ईमान हूंदो आहे उहो ई सदको ॾींदो आहे, ठीकु आहे न। त अलाह साईं चए थो उलाइका लज़ीना सदक़ू, उहे माण्हू जेके आहिनि उहे सचा आहिनि। उलाइका हुमुल मुत्तक़ून, उहे आहिनि जिन्हनि खे अलाह साईं जो तक़वा आहे। इहा आयत जेका आहे 177 आयत जेका आहे, हिनखे आयतुल बिर बि चवंदा आहिनि। आयतुल बिर माना नेकी, ऐं हिनखे आयतुल बिर जे नाले सां बि मशहूरु आहे। सूरह बकरा में ही जेको आहे 177 आयत आहे, हिन में अलाह साईं ॿुधाए थो छॾे कि नेकी जा स्टैंडर्ड्स छा आहिनि, नेकी जूं जेके ज़रूरियात आहिनि उहे छा आहिनि। तव्हां सम्झो कि तव्हां हिते मुंहुं करे निमाज़ पढ़ी वरिती, हुते मुंहुं करे निमाज़ पढ़ी वरिती, इहा तव्हांजी नेकी आहे? न, नेकी में जेको आहे पैसा बि ख़र्च करणा आहे, नेकी में सचो बि थियणो आहे, नेकी में जेको आहे ग़रीबनि जे कम बि अचिणो आहे, या आख़िरत जे ॾींहं ते यकीन बि रखिणो आहे, अलाह ते यकीन रखिणो आहे। इहे सभु ॻाल्हियूं मिलाए करे इहो नेकी जो हिकिड़ो फुल हिकिड़ी ज़रूरत आहे, पूरी हिकिड़ो कंप्लीट पिक्चर चए थी, हिकिड़ो मुकमल जेको हल आहे नेकी जो उहो इहो आहे। त दोस्तो सम्झो कि नेकी जेको आहे उहो अलाह साईं सां सचाई जो नालो जेको आहे उहो नेकी आहे। يا أيها الذين آمنوا كتب عليكم القصاص في القتلى
الحر بالحر والعبد بالعبد والأنثى بالأنثى فمن عفي له من أخيه شيء فاتباع بالمعروف وأداء إليه بإحسان ذلك تخفيف من ربكم ورحمة فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم. हाणे अचूं था आयत नंबर 178 में अल्लाह चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िसास। जॾहिं बि कुतिबा जो लफ़्ज़ अचे त सम्झी वञो कि इते जेको आहे अल्लाह साईं इहो असां ते लागू करे छॾियो आहे। कुतिबा चवंदा आहिनि कंहिं शइ खे लिखी छॾणु, कंहिं शइ खे तव्हां ते फ़र्ज़ ठाहे छॾणु, मतिलबु को तव्हां ते हद लॻाए छॾणु, को तव्हां ते को ऑर्डर लॻाए छॾणु। त अल्लाह चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, उहे जेके उहे माण्हू जेके ईमान वारा आहियो, कुतिबा अलैकुमुल क़िसास, अल्लाह साईं लिखी छॾियो आहे तव्हांजे लाइ शरीयत में हिकिड़ो कानून आहे क़िसास जो कानून, जंहिंमें चवंदा आहिनि अखि जे बदिले अखि, दंद जे बदिले दंद, माण्हू जे बदिले माण्हू, माई जे बदिले, त उन जे बारे में अल्लाह साईं ॻाल्हाए पियो त तव्हांजे लाइ जेको आहे क़िसास जो असां हिकिड़ो लॉ ठाहियो आहे जंहिंसां तव्हांजे माशरे में जेको आहे चङाई रहे ऐं माण्हू हिक ॿिए जा हक़ न मारनि, हिक ॿिए जा खून ख़राबा न कनि, छो त उन्हनि खे ख़बर हूंदी कि हिन जो फ़ैसिलो क़िसास जो थींदो। फिल कतला, उन्हनि माण्हुनि जो क़िसास जेके माण्हू मारिया विया, जिन्हनि जो को खून थी थो वञे, त हुननि जे लाइ जेको आहे अल्लाह साईं इहो क़िसास जो असांखे जेको आहे कानून सेखारे छॾियो आहे। कानून छा आहे? अल हुर्र बिल हुर्री, अगरि को आज़ाद माण्हू मारिजी थो वञे तव्हांजो, त तव्हांखे ॿिए उन्हनि माण्हुनि जो बि को आज़ाद माण्हू वठिणो आहे। वल अब्दु वल अब्दी, तव्हांजो को जेको आहे ग़ुलाम मारिजी वियो आहे त तव्हांखे हुननि जो ग़ुलाम जेको आहे उन ते तव्हांजो हक़ ठही वियो, तव्हांजो रत वठण जो। वल उनसा बिल उनसा, ऐं अगरि कंहिं माई जो थियो आहे त उन माई जे बदिले में माई जो ई क़त्ल थींदो। फमन उफ़िय लहू मिन अख़ी, अल्लाह चए थो अगरि पोइ केरु जेको आहे कंहिंखे माफ़ करे छॾे पंहिंजे भाउ खे कंहिं शइ में, फतबअन बिल मारूफ़, त पोइ अगरि केरु माफ़ करे छॾे त पोइ तव्हां हुनजे लाइ अहिड़ो रस्तो कढो, हुनजे लाइ अहिड़ी क़ीमत उन माण्हू खे ॾियो जंहिंजो नुक़सानु थियो आहे, जंहिंजो को माण्हू मारियो वियो आहे, उनजे मिटनि माइटनि खे, उनजे औलादनि खे, उनजी फैमिली खे, फतबअल मारूफ़ व अदा इलैहि, त हुननि खे जेको आहे मारूफ़ तरीक़े सां उन्हनि खे का पेमेंट करो, उन्हनि खे उनजा जेको आहे उनजो जेको आहे उनजा पैसा ॾियो। इलैहि बे अहसान, सुहिणे नमूने सां ॾियो, ईअं न कि छिके करे हथु रखो, न उन्हनि जो माण्हू मारियो वियो आहे, अल्लाह साईं तव्हांजे लाइ हिकिड़ो इहो रस्तो कढियो आहे कि तव्हां हुनखे पोइ सुहिणे नमूने सां आला तरीक़े सां उन्हनि माण्हुनि जे मदद करो ऐं उन्हनि खे उन्हनि जे खून जे बदिले जा पैसा ॾियो। ज़ालिका तख़फ़ीफ़ मिन रब्बिकुम, अल्लाह चए थो इहा त मूं तव्हांखे हिकिड़े तरीक़े सां पंहिंजे रहम जी तरफ़ां हिकिड़ो ईअं रस्तो ॾिनो आहे। असल में त जेको आहे खून जे बदिले खून आहे, पर इहो अल्लाह साईं हिकिड़ो तव्हांजे लाइ रस्तो कढियो आहे कि तव्हां अगरि ॿई पार्टीज़ पाण में राज़ी थी थियूं वञनि त अल्लाह साईं हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे कि उनखे पैसा ॾेई छॾो त उहो जेको आहे तव्हांजो माफ़ थी वेंदो। तख़फ़ीफ़ मिन रब्बिकुम व रहमतुन, इहो अल्लाह साईं जेको आहे पंहिंजी रहमत, पंहिंजे रहम जे करे तव्हांखे जेको आहे इहो हिकिड़ो रस्तो अता कयो आहे। फमन अतदा बाद ज़ालिक, अल्लाह चए थो अगरि हिन खां पोइ केरु जेको आहे हिन हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो या हिन सां अॻियां हदनि सां अॻियां वधे थो, बाद ज़ालिक फलहू अज़ाबुन अलीम, उन जे लाइ जेको आहे वॾो किनो हिकिड़ो अज़ाब आहे, अज़ाब दर्दनाक अज़ाब खे चवंदा आहिनि अज़ाबुन अलीम। त अल्लाह साईं चए थो कि अगरि तव्हां इहा ॻाल्हि नथा सम्झो ऐं इहे शयूं नथा करो त पोइ तव्हांजे लाइ अज़ाबुन अलीम आहे। आख़िरत जी ॻाल्हि पियो करे। ولكم في القصاص حياة يا أولي الألباب لعلكم تتقون। हाणे अचूं था आयत नंबर 179 ते। वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब लअल्लकुम तत्तकून, अल्लाह चए थो तव्हांजे लाइ हिन क़िसास जे हिन कानून में जेको आहे हयात आहे। हयात अल्लाह साईं माशरती हयात खे हिकिड़ी वॾी हयात सम्झो वेंदो आहे। त अल्लाह साईं चए थो तव्हांजो माशरो जेको आहे इन्हनि कानूननि जे करे जेको आहे सुहिणे सुठे नमूने सां हलंदो। वलकुम फिल क़िसास, अल्लाह चए थो तव्हांजे लाइ हिन क़िसास जे अंदरि हयात आहे। या उलिल अलबाब, या उलिल अलबाब उन्हनि खे चइबो आहे उहे माण्हू जेके सोचनि, जेके अल्लाह जे अहकामात खे सम्झण जे लाइ सोचनि, पंहिंजो दिमाग़ हलाइनि, इनखे चइबो आहे तदब्बुर कनि, तफ़क्कुर कनि। क़ुर बि जेको आहे बार बार चए थो कि तव्हां क़ुर जी आयतनि ते जेको आहे तदब्बुर करो, सोचो कि हिन में तव्हांजो फ़ाइदो छा आहे, नुक़सानु। कॾहिं कॾहिं शइ ॿाहिरां ईअं लॻंदी आहे कि ॾाढो सख़्ती वारो लॉ आहे,
पर इन सख़्ती वारे लॉ सां इहो थींदो कि माण्हू जेको आहे इन गैर कानूनी ॻाल्हियुनि ॾांहुं वधंदो ई कोन ऐं जेको आहे मुआशिरो जेको आहे अमन अमान सां हलंदो हर पाड़े वारे खे ॿिए पाड़े वारे सां जेको आहे ख़बर हूंदी कि हीउ मुंहिंजो को नुक़सानु कोन थो करे सघे या उलिल अलबाब लअल्लकुम तत्तक़ून इन लाइ अलाह साईं इहे सभु शयूं करे थो कि तव्हां जेके उलिल अलबाब जेके सोचण वारा माण्हू आहियो उन्हनि जे तक़वा में इज़ाफ़ो थिए तक़वा मूं तव्हांखे ॿुधायो कि अलाह सां डिॼण जो खे बि तक़वा चवंदा आहिनि ऐं अलाह जी यादि खे ज़हननि में ताज़ा रखण खे बि अलाह जो तक़वा चवंदा आहिनि ताकि असां अलाह खे पंहिंजे ज़हननि में जेको आहे क़ाइम दाइम रखी सघूं كتب عليكم إذا حضر أحدكم الموت إن ترك خيرا الوصية للوالدين والأقربين بالمعروف حقا على المتقين हाणे अचूं था आयत नंबर 180 ते अलाह चए थो कुतिबा अलैकुम इज़ा हज़र अहदकुमुल मौत तव्हांजे लाइ वरी कुतिबा जो लफ़्ज़ आयो आहे मूं लिखी छॾियो आहे तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿी बि शइ इज़ा हज़र अहदकुमुल मौत अगरि तव्हां वटि अची पहुची वञे मौत तव्हांजी माना तव्हां मरण जे वेझो थी वञो ऐं तव्हांखे तव्हां मां जेको आहे केरु जेको आहे उहो मौत जे वेझो पहुची वियो आहे त हुनखे छा करणु घुरिजे इन तरक़ ख़ैरन हू पंहिंजो जेको माल आहे जेको हुन वटि घर बार पैसा ॿनियूं जेको बि आहे उनखे तरक़ ख़ैरन सुहिणे नमूने सां जेको आहे अल वसिया करे हुनजे बारे में वसियत करे हाणे उहा वसियत छा जी करे अलाह चए थो लिल वालिदीन वल अक़रबीन तव्हां पंहिंजे माउ पीउनि जे लाइ हुन में सुठो हिसो छॾो उन्हनि जे लाइ कानूनी हिसो छॾो ऐं अक़रबीन ऐं तव्हांजे पंहिंजे मिटनि माइटनि जे लाइ तव्हांजे भाउ भेणनि जे लाइ तव्हांजे चाचनि मामनि जे लाइ जेके तव्हांजे वेझे या माइट आहिनि ज़रूरतमंद आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां सुहिणे नमूने सां उनमें जेको आहे वसियत रखो बिल मारूफ़ वरी उहो ई लफ़्ज़ आयो बिल मारूफ़ मारूफ़ जेका चवंदा आहिनि कि ऊचे तरीक़े सां बहितर तरीक़े सां ईअं कंजूसी सां न हथ झले करे न बल्कि हथ खोले करे ख़बर आहे कि हाणे आउं तो वञा पियो अलाह साईं सां मिलणु अलाह साईं जे हुकुम जो जेको आहे अहकामनि जो जेको आहे ऐं पासदारी करां ऐं पंहिंजे मिटनि माइटनि खे जेको आहे ख़ुशि ऐं राज़ी करे वञा छो त पुठियां तव्हांजे दुआ पढ़ण वारा केरु हूंदा इहे तव्हांजा मिट माइट ई तव्हांजे लाइ दुआ कंदा ऐं तव्हांजी औलादूं तव्हांजे लाइ दुआऊं कंदियूं त उन्हनि जो मामिलो अहिड़े सुहिणे नमूने सां माण्हू करे वञे कि अॻियां वञे त माण्हू पुठियां सुठो पंहिंजे लाइ ज़िक्र छॾे वञे बिल मारूफ़ हक़्क़न अलल मुत्तक़ीन अलाह साईं चए थो सुहिणे नमूने सां करो हक़्क़न अलल मुत्तक़ीन जो मतिलबु आहे कि मुत्तक़ी जेके माण्हू आहिनि जेके अलाह साईं सां डिॼण वारा अलाह साईं खे मञण वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि ते हिननि माण्हुनि जो हक़ आहे वालिदैन जो हक़ आहे तव्हांजे माल में तव्हांजे मिटनि माइटनि जो हक़ आहे तव्हां का महिरबानी कोन करो पिया को अहसान कोन पिया करो उन्हनि जो हक़ आहे अलाह साईं उन्हनि खे इहो हक़ ॾिनो आहे असांजा हुकूक जेके बि आहिनि उहे असांखे अलाह साईं ॿुधाए थो कंहिंजो किथे कहिड़ो हक़ आहे इहो सॼो असांखे अलाह वटां ख़बर पए थी अलाह साईं चए थो हक़्क़न अलल मुत्तक़ीन इहो जेको आहे हक़ आहे उन्हनि जो तक़वा वारे माण्हुनि जे मथां ॿियनि मिटनि माइटनि जो इंसानु فمن بدله بعدما سمعه فإنما إثمه على الذين يبدلونه إن الله سميع عليم हाणे अचूं था आयत नंबर 181 ते फमन बदलहु बाद मा समिअहु फइन्नमा इस्मुहु अलल लज़ीना युबद्दिलूनहु इन्न अल्लाह समीउन अलीम हाणे छा थो चए अलाह चए थो अगरि हिन में तव्हां गुज़ारे विया तव्हां वसियत छॾे विया ऐं सुहिणे नमूने सभु मामला करे उन में पोइ केरु अचे थो ऐं तब्दीली करे थो केरु मिटनि माइटनि मां को ॾाढो मुड़ुसु अचे थो ऐं चए थो न हीअं कोन हीअं चयो करे उहो ज़ोरावरी करे जेको आहे उनमें को बदल करे थो ॿुधण खां पोइ जेको आहे इहा ॻाल्हि ॿुधण ऐं सम्झण खां पोइ उनमें चेंजिस करे थो के उनमें तब्दीलियूं करे थो अगरि हू तब्दीलियूं करे थो मां सम्झो ॿुधण खां बावजूद बि हू जेको आहे उनमें चेंजिस आणे थो त अलाह चए थो फइन्नमा इस्मुहु अलल लज़ीना त हुनजो गुनाह जेको आहे हुन सां गॾु आहे तव्हां फ़िक्र न करो तव्हां सुठो कमु कयो तव्हां सुठे नमूने सां छॾियो पुठियां माण्हू ॿिया छा था कनि छा नथा कनि उन जो गुनाह तव्हां ते कोन पवंदो अलाह चए इस्मुहु अलल लज़ीना युबद्दिलूनहु जेको तब्दील करे पियो उन्हनि शयुनि ते हुन ते हुनजो गुनाह लॻंदो इन्न अल्लाह समीउन अलीम छो त अलाह खे सभु शइ जी ख़बर आहे हू ॿुधे बि सभु थो ऐं उनखे इल्म बि सभु ॻाल्हि जो आहे हाणे 182 आयत आहे فمن خاف من موص جنفا أو إثما فأصلح بينهم فلا إثم عليه إن الله غفور رحيم हिन में अलाह चए थो
फमन खाफा मिन मौसी जिनफन और इसमन फअस्लह बैनहुम फला इस्मा अलैह इन्नल्लाह गफूरुर रहीम। अल्लाह चए थो ॾिसो केरु अगरि अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में रखे थो ऐं अची करे का ग़लती तव्हां छॾे विया आहियो, तव्हां लिखी विया कि हेतिरो जेको आहे चाचे खे ॾिजो, हेतिरो मामे खे, ऐं उनजा नंबर्स जेके आहिनि सही कोन पिया लॻनि, केरु उथे थो जेको अल्लाह साईं जो ख़ौफ़ वारो बंदो आहे, जेको अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में रखे थो ऐं हू हुननि खे ठीकु करे थो, हुननि मामलनि खे ठीकु करे थो। जेके ॻाल्हियूं तव्हां छॾे विया आहियो, जेके का शइ अहिड़ी छॾे विया आहियो जंहिंमें माण्हुनि खे साफ़ साफ़ ख़बर कोन पई पए कि कंहिंजो कहिड़ो हिसो आहे छा आहे। का ईअं थींदो आहे न, माण्हू बीमार सीमार आहे त कुझु सही ग़लति लिखाए वियो आहे, त केरु माण्हू उथे थो ऐं हू जेको आहे इस्लाह चाहे थो कि के माण्हू पाण में विढ़नि न त आउं हिननि जो जेको आहे फ़ैसिलो कराए छॾां, सुहिणे नमूने सां जेको आहे सॼी ॾे वठि थी वञे, त अल्लाह चए थो उन में पोइ को गुनाह कोन्हे, उन ते गुनाह कोन्हे। पर केरु अगरि उथे थो बदमाशी सां ऐं कोई उनजे ज़हन में को शैतानी ख़्याल आहे, उहो बेईमानी करणु चाहे थो, त पोइ उन में गुनाह आहे। पर अगरि के सुठी नीयत सां उथी करे तव्हांजे वसियत खे जेको आहे उन जा जेको आहे के बि जेके ग़लति फ़हमियूं आहिनि उन्हनि खे ठीकु करे थो, त अल्लाह चए थो उन में, ऐं उहो चाहे थो कि इस्लाह हुजे माण्हुनि जी, मिटनि माइटनि जी, पाण में ठहियल हुजनि, कंहिंखे कंहिंजे दिलि में दर्द न रहिजी वञे कि मूंसां न का नाइंसाफ़ी थिए, त फ़अस्लाह बैनहुम, हू माण्हुनि जे इस्लाह जे लाइ करे थो, फला इस्मा अलैह, त अल्लाह चए थो उन ते पोइ को गुनाह कोन्हे। इन्नल्लाह गफूरुर रहीम, अल्लाह चए थो आउं त गफ़ूर आहियां ऐं रहीम आहियां। गफ़ूर उहो हूंदो आहे जेको मग़फ़रत कंदो आहे, मग़फ़रत उहो कंदो आहे जेको तव्हांजे गुनाहनि खे ढके छॾंदो आहे। ग़फ़िरा जेको आहे उहो ढकण खे चवंदा आहिनि, त उहो तव्हांजे गुनाहनि खे ढके छॾंदो आहे ऐं तव्हां ते इलाही रहम कंदो आहे। अल्लाह साईं जी इहे आयतूं आहिनि जेके क़ुर में असांखे ईअं सम्झाए थो जेके नंढे ॿार खे जेको आहे नसीहत करे का शइ सम्झाई वञे। क़ुर इलाही आसान किताब आहे, इन जे बारे में इहो मशहूरु कयो वियो आहे कि इनखे इहा जेका आहे ॾुखी किताब आहे। इहो जेको आहे इहो काफ़िरनि जो प्रोपोगंडा आहे, इहो मुनाफ़िक़नि जो प्रोपोगंडा आहे, जेके चाहिनि था कि तव्हां क़ुर न पढ़ो पाण, ताकी तव्हां हमेशह उन्हनि जा मोहताज रहो। हीउ जेको अॼु सिंध में जेको सॼी जेको सिंध जो तालीमी सिस्टम जेको आहे तबाह थी वियो आहे, उन जी वजह बि इहा आहे कि असां क़ुर खे न पढ़ियोसीं, न सम्झियोसीं, ऐं क़ुर असांखे चए थो कि अॻियां वधी करे पंहिंजा हक़ वठो ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ो। ऐं असां वटि इहो हक़ वठण ऐं हक़ जे लाइ विढ़ण जो जेको नज़रियो आहे इहो ख़तमु थी वियो आहे, माण्हुनि मां ख़तमु थी वियो आहे। माण्हुनि मां उहा हिमत ई निकिरी वई आहे कि पंहिंजे हुकूक जे लाइ वञी करे विढ़नि ऐं पंहिंजो हुकूक जेको आहे उहे हासिलु कनि। इहो थिए ई कोन पियो, इज्तमाही तौर ते बि कोन पियो थिए ऐं इनफ़रादी तौर ते बि जेको आहे उहो जेको कंदो उहो फेल थी वेंदो। हर शइ जेका आहे उहा जमात सां कबी आहे। पंहिंजे हुकूक जे लाइ बि वञिणो आहे त माण्हू जमात ठाहींदो आहे, जंहिंजा हुकूक मारिया विया आहिनि उहे गॾु थींदा आहिनि ऐं पोइ पंहिंजे हुकूक जे लाइ वञी करे जेको आहे कोशिशूं कंदा आहिनि ऐं अॻियां वधंदा आहिनि। अल्लाह साईं असांखे क़ुर सम्झण जी जेको आहे अक़ल अता करे, सम्झ अता करे, ऐं असां जेको आहे क़ुर मां जेको आहे फ़ाइदा खणूं, इनखे पढ़ूं, सम्झूं ऐं दोस्तनि यारनि खे बि चऊं कि बाबा क़ुर सम्झो। क़ुर सम्झे बिना जेको तव्हां दीन फॉलो करो था उहो सही तरीक़े जो दीन अक्सर कोन हूंदो आहे, अक्सर हुनमें ग़लतियूं हूंदियूं आहिनि ऐं असांखे हर इंसान खे हर वक़्तु इस्लाह जी ज़रूरत आहे। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो क़ुर जो पैगाम खणी आयो तॾहिं बि माण्हुनि खे इस्लाह जी ज़रूरत हुई, ऐं अॼु जेके असां वेठा आहियूं 1400-1500 सालनि खां पोइ मुस्लमान वेठा आहियूं, असांखे अॼु बि इस्लाह जी ज़रूरत आहे। त क़ुर हर दौर जे लाइ जेको आहे हिकिड़ो रहनुमाई मुहैया करे थो ऐं असांखे सिधी राह ते वठी थो वञे, सिरातुल मुस्तक़ीम ते चढ़ी करे असां पंहिंजे रब जी रज़ा जा वधी सघूं था। अॼु इजाज़त वठूं था। 182 ते जेको आहे पंहिंजो इहो ख़तमु थियो ऐं पंहिंजा जेको आहे इहे रुकू थी विया आहिनि। हाणे असां 22 रुकू पूरा करे छॾिया आहिनि। इंशाअल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में 23 रुकू खे ॾिसंदासीं ऐं पढ़ंदासीं। दुआनि में यादि रखिजो, पंहिंजे लाइ बि दुआ करो, मुंहिंजे लाइ बि दुआ करो कि अल्लाह साईं असांखे हिन क़ुर जे सफ़र में अॻियां वधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। जज़ाकुमुल्लाह खैर। बारकल्लाहु फ़ीक।